नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध हुकूमत पारां सिहत खाते जे मुलाज़मनि जो हेल्थ रिस्क अलाउंस ख़त्म करण जो नोटिफिकेशन जारी करे मुलाज़मनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखण बजाए लूण छॾे छॾियो आहे, छो त हिन वक़्तु मुलाज़िम बरसात ऐं ॿोॾि वारी अज़ाब में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार प्रोफेशनल पैरामेडिक्स एसोसिएशन सिंध जे अॻवाननि ख़ादम हुसैन मस्तोई, मोहम्मद ज़ाहिद आराई, मोहम्मद क़ासिम खोसो, बशीर अहमद लाशारी, एजाज़ ममनाई ऐं ॿियनि सिंध जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि में एहतिजाजी मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे कयो। अॻवाननि चयो त सिहत खातो ग़रीब मरीज़नि खे तिबी सहूलतूं फ़राहम करण में मुकमल तौरु नाकाम थी चुको आहे। इदारे खे कमीशन वठी मुख़्तलिफ़ गैर सरकारी तंज़ीमनि हवाले कयो पियो वञे। उन्हनि चयो त कोविड शुरू थियण खां पोइ किट्स बि न ॾिनियूं वयूं, जंहिं करे डॉक्टर्स, नर्सिस, पैरामेडिकल स्टाफ ऐं हेल्थ सपोर्टिंग स्टाफ खे मौत जे मुंहं में धिकियो वियो। अॻवाननि चयो त सिहत वर्कर्स खे ख़राज पेश करण बजाए उन्हनि जे अलाउंसिस खे बंदि कयो वियो, जॾहिं त ॿियनि केतिरनि इदारनि में गैर ज़रूरी अलाउंसिस जारी आहिनि। अगरि हीउ ज़ुल्म बंदि न कयो वियो त अलामती बाइकाट खे मुकमल बाइकाट जे अमल में तब्दील कयो वेंदो।